पोइ जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी फरमाइनि था पिया जुइल तो फ़िदा का यब्न रसूलिल्लाह, ए रसूल ख़ुदा जा फर्ज़न तव्हांजे मथां क़ुर्बान थिया, हदीसनी बिहदीसिन फ़ी फ़ज़्ल जद्दत का फ़ातिमा, मूंखे पंहिंजी ॾाॾी ज़हरा सलाम अलैहा जे बारे में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो। इज़ा अना हदस्तो, जॾहिं उहा ॻाल्हि मां ॿुधायां बिहे शिया फ़ौरी हू बेज़ालिका, उहे सभु ख़ुशि थी वञनि। केरु थो फरमाए? जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी। त मौला मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, अगरि उहा ॻाल्हि मां शियनि खे ॿुधायां त शिया ख़ुशि थी वञनि। हाणे इमाम फरमाइनि था पिया, इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम फरमाइनि था मूंखे मुंहिंजे बाबे जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम ॿुधायो ऐं उनखे उनजे बाबे ज़ैनुल आबिदीन ॿुधायो, ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम खे इमाम हुसैन अलैहिस्सलाम ॿुधायो, इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे रसूल ख़ुदा ॿुधायो। त रसूल ख़ुदा इरशाद फरमाइनि था जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं सभु नबी ईंदा, सभिनी जे लाइ मिंबर लॻाया वेंदा, उन मां मिंबर मुंहिंजो सभ खां बुलंद हूंदो। अल्लाह साईं हुकुम कंदो ऐं मुंहिंजा रसूल हिकु ख़ुतबो ॾे, पोइ रसूल ख़ुदा हिकु ख़ुतबो ॾींदा। न उहो ख़ुतबो ईसा अलैहिस्सलाम ॿुधो हूंदो, न ज़करिया अलैहिस्सलाम ॿुधो हूंदो, आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं अहिड़ो ख़ुतबो कंहिं न ॿुधो हूंदो। पोइ सभिनी अंबिया जे वसियनि खे घुरायो वेंदो, उन्हनि जा मिंबर लॻी वेंदा, सभ खां बुलंद मक़ाम ते अली इब्न अबी तालिब जो मिंबर हूंदो। अल्लाह साईं हुकुम कंदो ऐं अली इब्न अबी तालिब ख़ुतबो ॾे, पोइ अमीर अल मोमिनीन बि ख़ुतबो ॾींदा, कंहिं वसी अहिड़ो ख़ुतबो न ॿुधो हूंदो। उनखां बाद में अंबिया जी औलाद खे घुरायो वेंदो। जॾहिं हसन ऐं हुसैन ईंदा, हुकुम कयो वेंदो तव्हां बि ख़ुतबो ॾियो, त हसन ऐं हुसैन हिकु अहिड़ो ख़ुतबो ॾींदा जो काइनात में अहिड़ो ख़ुतबो कंहिं न ॿुधो हूंदो। पोइ अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो ऐन बिन्त मुहम्मद, ऐन ख़दीजा बिन्त ख़वीलद, ऐन आसिया बिन्त मज़ाहिम, ऐन कुलसूम उम्म यहया, इहे सभु औरतूं किथे आहिनि? जॾहिं सभु औरतूं अची वेंदियूं त अल्लाह तबारक व तआला सभिनी अहल जम खे इरशाद फरमाईंदो या अहल जम लिमनिल कर्म अल यौम, ॿुधायो अॼु इज़तूं कंहिंजे लाइ? ॿुधायो अॼु इज़तूं कंहिंजे लाइ आहिनि? त सभु ख़ामोश हूंदा, 5 हस्तियूं ॻाल्हाईंदियूं, लिल्लाहि वाहिदिल क़हार, अॼु सभु जूं सभु इज़तूं उन रब्बुल आलमीन जे लाइ आहिनि। अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो या अहलल जम जअलतुल करम लि मुहम्मदिन वल फातिमत व अलीयन वल हसन वल हुसैन, अॼु मां इहे इज़तूं मोहम्मद मुस्तफ़ा खे अता कयां थो। जंहिं मोहम्मद मुस्तफ़ा जी इज़त कई ॼण मुंहिंजी इज़त कई, जंहिं ज़हरा जी इज़त कई ॼण मुंहिंजी इज़त कई, जंहिं हसन हुसैन उनजे बाबा जी इज़त कई ॼण मूं अल्लाह जी इज़त कई। मासूम फरमाइनि था पिया, पोइ अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाईंदो गुज़्ज़ू अब्सारकुम, हाणे अखियूं बंदि कयो, सर झुकायो, इन हाज़िही फातिमा तुसीरो इलल जन्नह, मुंहिंजी कनीज़ हाणे जन्नत जे तरफ़ वेंदी। रिवायत लिखे त युनादी मुनादिन फहुव जिब्राइल, अचानक जिब्राइल अची वेंदो। जिब्राइल कंहिं अंदाज़ सां ईंदो, जन्नत मां हिकु नूरानी सवारी वठी ईंदो ऐं जनाब ज़हरा सलाम अलैहा उन सवारी ते सवार थींदी इन अंदाज़ में जो 1 लख मलाइका सॼे पासे, 1 लख मलाइका खॿे पासे, 1 लख मलाइका अॻियां खां, 1 लख मलाइका पोयां खां, 1 लख मलाइका उन सवारी जे हेठां। जनाब ज़हरा सलाम अलैहा इन अंदाज़ में जन्नत जे दरवाज़े ते बीहंदी, जॾहिं पहुचंदी त कॾहिं सॼे ॾिसंदी, कॾहिं खॿे ॾिसंदी। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाईंदो मा इल्तफ़ातु के यब्न बिन्त हबीबी, ऐं मुंहिंजे रसूल जी धीउ छाजे लाइ हेॾे होॾे ॾिसे थी पई, छाजे लाइ हेॾे होॾे ॾिसे थी? जनाब ज़हरा सलाम अलैहा फरमाईंदी या रब अहबब्तु अन युअरफ़ क़द्री फी मिस्ल हाज़िल यौम, पालनहार अॼु चाहियां थी पई त हिन मख़लूक जे मथां ज़हरा जी फज़ीलत ज़ाहिर थिए। अॼु चाहियां थी पई हिन मख़लूक जे मथां मूं ज़हरा जी फज़ीलत ज़ाहिर थिए। अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो या बिन्त हबीबी इरजिई फंज़ुरी मन कान फी क़ल्बिही हुब्बुन लके औ मिन ज़ुर्रियतिके, जंहिंजी दिलि में तुंहिंजी मोहबत हुजे ऐं तुंहिंजी औलाद जी मोहबत हुजे, फ़ख़ुज़ी फ़दख़ुली फ़िल जन्नह, उनजे हथ मां पकिड़े करे उनखे जन्नत ॾांहुं वठी वञ। हाणे मौला इमाम जाफ़र इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम फरमाइनि था या जाबिर
इन्नहा ज़ालिकल यौम लतल्तक़ितु शीअतहा व मुहिब्बीहा कमा यल्तक़ितु तैरो हब्बल जय्यदा मिन हब्बिर रदी। जनाब ज़हरा क़यामत वारे ॾींहुं ईअं पंहिंजे शींहनि ऐं मुहिबनि खे चूंडींदी जीअं पखी ख़राब दाणनि मां चूंडी करे।